बुकेरा शरीफ में गंदगी सबब शहरी जिंदगी मफलूज पड़ियल आहे। शहर में हर पासे गंदगी जा ढेर लॻल आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में वॾनि नालनि खे खोटाई सबब निकितल गंद कचिरो गलियुनि में पखिड़ियल आहे। जॾहिं त शहर जे अक्सर पाड़नि जी नालियुनि में कचिरो ऐं गंद हुजण करे गलियुनि में गंदो पाणी बीठल आहे, जंहिं करे नवाज़ी माण्हुनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ख़ासख़ैली पाड़ो, दिल पाड़ो, मल्हा पाड़ो, लुंड पाड़ो, ॾाढाही पाड़े जूं अक्सर गलियूं गंदगी पाणी सां भरियल आहिनि। जॾहिं त हर महीने यूनियन काउंसिल जी लखें रुपया बजट हुजण बावजूदि यूनियन काउंसिल जी कंहिं बि वार्ड में को बि तरक़ियाती कमु न थी सघियो। जॾहिं त वार्ड 1, 3 ऐं 4 में 1 साल अंदरि को बि तरक़ियाती कमु न थी सघियो। शहरनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। जॾहिं त लखें रुपया बजट मां आवाम खे को बि रिलीफ मिली न सघियो। शहर जे सियासी समाजी धुरियुनि आला इख्तियारनि इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त हर महीने ईंदड़ बजट मां शहर तोड़े बहिराड़ी जे ॻोठनि में सफ़ाई जो निज़ाम बहितर करे तरक़ियाती कम कराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।